नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु जेको सियासी बयान आयो आहे उन हिकु भेरो ॿीहर इन ॻाल्हि ते वीचारण ते मजबूर कयो आहे त छा सियासी धाराउनि में हलंदड़ जेका मुक़ाबलेबाज़ी आहे उहो को नओं रुख़ अख़्तियार त न कंदी। हिकिड़े पासे मौलाना फज़लुर रहमान, शहबाज शरीफ़ साहब, बिलावल साहब ऐं आसिफ़ ज़रदारी साहब जा पाण में राब्ता आहिनि, पर हिकु नई शइ अमूमन जेको शेख रशीद साहब खणी ईंदो आहे उहा खणी आयो आहे त जेकॾहिं काफ लीग ऐं नून लीग 14 सालनि खां पोइ हिक ॿिए वटि वञी सघनि था त जहांगीर तरीन ऐं इमरान ख़ान त पुराणा दोस्त आहिनि, जहांगीर तरीन खे वटि वञी सघिजे थो, उनखे परचाए बि सघिजे थो। शेख रशीद साहब इहा सलाह ॾिनी आहे इमरान ख़ान साहब खे। इन ई मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट टीम में जॉइन कयो, असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे इनाम भट्टी साहब, असां गॾु वीडियो लिंक ते हूंदा डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, ऐं फोन लाइन ते असां सां गॾु मौजूदु आहिनि नसीर मेमन साहब। सभ खां पहिरियों हलंदा नसीर मेमन साहब। नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? जी साईं। साईं शेख साहब हिकु भेरो ॿीहर पाण सलाह ॾिनी आहे, हाणे इनखे सलाह इशारो जेको तव्हां सम्झो त जहांगीर तरीन खे परचायो इमरान ख़ान साहब खे चए थो, छा जहांगीर तरीन परची वेंदो या परची सघे थो? इहो डिपेंड करे थो त परचाइण वारा केरु आहिनि ऐं उहे छा था चवनि। छो त जहांगीर तरीन साहब न पंहिंजी मर्ज़ीअ सां कावड़ियो, न पंहिंजी मर्ज़ीअ सां परचंदो। सभिनि खे ख़बर आहे त हिन जे पुठियां बैकग्राउंड छा आहे। जहांगीर साहब जॾहिं इमरान ख़ान जो राइट हैंड हो ऐं हुन खां इमरान ख़ान साहब सुबुह जो ॾींहं जी शुरूआति न कंदो हो, साह खां वेझो हुयो जहांगीर तरीन साहब, त उन वक़्तु बि जहांगीर तरीन पंहिंजी मर्ज़ीअ सां त न हूंदो न। जहांगीर तरीन प्लेयर आहे जंहिंजो पूरो हिकिड़ो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव आहे। मुशर्रफ जे दौर में तमामु अहम उहिदनि ते रहियो, जंहिं क़िस्म जी हुनजी पंहिंजी लाइफ आहे। अदरवाइज़ जेको हुनजो प्रोफेशनल रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे हुन में हुनजे कॉन्टेक्स्ट जो नेटवर्क तमामु वॾो आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो हू पंजाब जे अंदरि किंग मेकर्स में काउंट थो थिए। जी, पंजाब में पीटीआई सां प्रॉब्लम वॾे में इहो आहे त हुन वटि हिकु ई वक़्तु हेॾा चौधरी साहिबान बि किंग मेकर आहिनि ऐं हेॾा ही बि किंग मेकर आहे। सो इहो डिपेंड कंदो त मथां खां लाइन कड़ी थी अचे। इहो शेख रशीद ऐं इमरान ख़ान जे चवण ते जहांगीर तरीन फ़ैसिलो कोन कंदो, उहा जेका लाइन डायरेक्शन जितां ईंदी जहांगीर तरीन उन जे चवण ते फ़ैसिलो। जी नसीर साहब। इनाम साहब क्विकली, नसीर साहब कंक्लूड कयो आहे त लाइन कहिड़ी ईंदी, न हू पाण रुसंदो आहे न परचंदो आहे, तव्हांखे छा थो लॻे? मूंखे त ईअं थो लॻे त हीउ जेको सॼो मामिलो थियो उन में जहांगीर तरीन जंहिं तरीक़े सां नून लीग सां राब्ता वधाइण जी ॻाल्हि कई ऐं पोइ मुलाक़ातूं बि खुफ़िया तौर ते चवनि था त थी, शहबाज शरीफ़ सां किथे हुनजी मुलाक़ात थी, ऐं इन में ईअं लॻे थो त पीटीआई वटि उन जी डिमांड वधी वई ऐं हींअर ऐन मुमकिन आहे त पीटीआई वटि जॾहिं हुनजी डिमांड वधी वई आहे त पीटीआई जेकॾहिं सम्झंदी त उन जे करे हुनजी हुकूमत ख़तरे में पइजी सघे थी, त पोइ इन में बैद नथो लॻे त हू हुन सां राब्तो कनि। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त छा वाक़ई आया कावड़ जो सबबु को पर्सनल मामला आहिनि इमरान ख़ान जे विच में या जहांगीर तरीन जे विच में, या असुल जेके वागधणी आहिनि उहे पपेट्स जूं डोरियूं जेके उहे जीअं फेरींदा ऐं हलाईंदा त उन तहत मोहरा मूव कंदा। ऐं सूरत हाल इहा ई आहे त केतिरी बि डिमांड वधे, केतिरी बि क़ीमत वधे, पर आख़िरी हथ में फ़ैसिलो जेको आहे उन्हनि जे ई हथनि में हूंदो, जेके उन्हनि डोरियुनि खे हिलाईंदा ऐं जेकॾहिं हू चाहींदा त जहांगीर तरीन ठही वञे त ठही वेंदो, जे न ठहे त उहो न ठहंदो। जी डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां ॿुधी रहियो साईं? डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? जी जी डॉक्टर साहब, जहांगीर तरीन खे केरु परचाईंदो? हाणे इनाम साहब जो ऐं नसीर साहब जे जेके तज़िए मां कंक्लूजन इहो निकिरे थो त परचाईंदो कंहिं ॿिए जे चवण ते जहांगीर तरीन साहब रुसंदो ऐं परचंदो आहे, पोइ हाणे केरु परचाईंदुसि? उहो जेको भगत कंवर ॻाईंदो न, कीअं परचायां तोखे, कीअं रिझायां तोखे, ॾस को ॾांहुं। सो इमरान ख़ान वटि उहो ॾांहुं कोन्हे। ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हींअर रुसण ऐं परचण वारो पूरो थी वियो कमु, ऐं सुभाणे शेख रशीद जी उन इन्वेस्टमेंट अॼु करे छॾी आहे। तव्हांखे यादि न आहे मूं फिलाणे ॾींहुं चयो त जे जहांगीर तरीन ठहियलु हुजे हा त ईअं न थिए हा। सो इहे मुख़्तलिफ़ जेके हिकु जमायती पार्टियूं आहिनि उहे इन क़िस्म जूं इन्वेस्टमेंट करे रखंदियूं आहिनि ऐं पाण खे मुदबर ऐं वॾो सालिक ऐं ॾाउ सम्झाइण लाइ ऐं माण्हुनि ते रोब ऐं असरु विझाइण लाइ इहे हिकु पार्टियुनि जा माण्हू हमेशह हिकु जुमिलो ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु पार्टियुनि जा माण्हू हमेशह हिकु जुमिलो ॻाल्हाईंदा आहिनि। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब तव्हां ॿुधी रहियो साईं? डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, डॉक्टर साहब जहांगीर तरीन खे परचाइण जी ॻाल्हि कई आहे शेख रशीद, तव्हां छा था सम्झो जहांगीर तरीन कीअं परची सघे थो इमरान ख़ान खां? इमरान ख़ान कीअं परचाए सघेसि थो?
desperate times, desperate measures. अंग्रेज़ी चवणी आहे इमरान ख़ान हाणे उहे सभु शयूं कंदो ऐं उन जा जेके आहिनि उहे सभु उहे शयूं कराईंदा, रिवर्स कराईंदा जेके हुननि कयूं आहिनि। मसइलो इहो आहे इन ते सॼे ते जेका कोशिश थी सघे थी उहा पेशावर खां थी सघे थी पई, पर उन ते बि हिकिड़ा वॾा मसइला आहिनि त जहांगीर तरीन सां इमरान ख़ान एतिरो घणो अॻियां हलियो वियो आहे जो हाणे इहा ॻाल्हि केतिरी हद ताईं आहे, छो त हिन वक़्त ताईं जेके ॻाल्हियूं साम्हूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि मां त नज़र अची रहियो आहे त जहांगीर तरीन काॾे टिल्ट करे वियो आहे, पर पसे पर्दा जे ॻाल्हियूं उहे हिननि खां वधीक गहरियूं आहिनि, वधीक गहरियूं कमिटमेंट्स आहिनि, वधीक लाइ अमल ते शयूं हली वयूं आहिनि। इन करे डॉक्टर अयूब जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त उनजो टाइम पूरो थी वियो, हाणे उहो टाइम कोन्हे। पर शेख रशीद जहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजी जगलरियूं आहिनि जेके पंहिंजे हिसाब सां पाण खे सियाणो ऐं मुदबिर सम्झण जे चकर में इहे ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। पर मां सम्झां थो त इहो इमरान ख़ान जो ऑप्शन जेको दर आहे इहो दर इमरान ख़ान गैर ज़रूरी तौर ते बंदि कयो ऐं गैर ज़रूरी तौर ते हाणे उहो हुन लाइ वॾो मसइलो ऐं मथे सूर। मां ॿिए मौज़ूअ ते वधण खां पहिरियां डॉक्टर अयूब साहब जी मुस्कुराहट खे साम्हूं रखंदे, छो त डॉक्टर अयूब साहब शेख आहे ऐं शेख रशीद बयान थो ॾिए त उनजी जेका तार जिते खुटे थी मां सम्झणु चाहींदुसि, हिकु मिंट में सम्झायो या तार किथे जुड़ियल आहे ऐं उन तार जे ज़रिए कहिड़ो पैगाम तव्हां सम्झी सघो था? असल ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि शेख साहब जूं तारूं बि जेके आहिनि न उहे अंदरां अंदरां सड़ी वियूं, ॿाहिरी प्लास्टिक रुॻो बची पई आहे। कॾहिं कॾहिं तार अंदरों सड़ी वेंदी आहे, पोइ इलेक्ट्रीशियन अची चवंदा साईं हीअ तार त अंदरों ई शॉर्ट थी वई आहे, अड़े बा ॿाहिरों प्लास्टिक पई आहे उहा न सड़ी आहे, ॿाहिरि ई उहो ई हूंदो, छो हिननि जूं तारूं अंदरां सड़ी वयूं आहिनि। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त फ़र्दनि ते कॾहिं बि न ॻाल्हाइजे। सर शेख रशीद साहब तव्हां सम्झो था, मां हिकु भेरो ॿीहर तव्हांखे गुज़ारिश कयां थो, गुज़िरियल प्रोग्रामनि में इहा गुज़ारिश कई हुयमि त शेख रशीद साहब फ़र्द त आहे पर उहो फ़र्द आहे जेको 35 सालनि खां सियासत में हिकिड़ियूं शयूं सम्झाणीअ जे हद ताईं हूंदियूं आहिनि, हुनजा बयान सिर्फ़ु बयान न हूंदा आहिनि, अल्टीमेटली आई कैन से सिंपल मैसेजिस हूंदा आहिनि, सो वी कैन गेज द मैसेज। तव्हां गेज छा था कयो? मुंहिंजो ख़्यालु आहे त कुझु बि कोन्हे ऐं आउं दिलि जे गहराइनि सां पूरी इज़त रखंदे शेख साहब जी ऐं फवाद चौधरी जी ऐं ॿियनि जी हाणे उन्हनि जूं ज़िमेदारियूं ऐं ड्यूटियूं घटिजी वियूं आहिनि इलाही। ओके, ड्यूटियूं घटिजी वियूं आहिनि, तव्हां सम्झो था माना जॾहिं ड्यूटी घटिजी वई आहे त रोल बि घटिजी वेंदो। नसीर मेमन साहब तव्हां ॿुधी रहियो साईं मूंखे? साईं गुज़िरियल ॾींहुं साईं हिकिड़ी सिंध कैबिनेट जो अहम इजलास थियो, हुन में हिकिड़ो तमामु वॾो फ़ैसिलो कयो आहे प्रोविंशियल फाइनेंस कमीशन जो, सिंध फाइनेंस कमीशन जेका जोड़ी वई आहे, ऐं इहो तमामु वॾी डिमांड हिकिड़ी ऐं हिकिड़ी मेजर डिमांड हुई त जेको 3rd टियर आहे तव्हांजो गवर्नमेंट जो, जेको लोकल बॉडीज़ अख़्तियार आहिनि उन्हनि खे मुंतक़िल तॾहिं थियनि जॾहिं सूबो ख़ुदि फाइनेंस कमीशन जोड़े। तव्हां इन फ़ैसिले खे सभ खां पहिरियां किथां ॾिसो ऐं इन फ़ैसिले ते इम्प्लीमेंट कीअं थियणु घुरिजे? हिकिड़ो जेको इम्प्लीमेंट कागज़नि में त ज़बरदस्त थींदो आहे, पर नियतनि कीअं थियणु घुरिजे? छाकाणि त हिन ई प्रोग्राम में हिकु भेरो तव्हां ॻाल्हि कई हुई त इहो मुमकिन कोन्हे त लोकल गवर्नमेंट खे तव्हां प्रोविंशियल पावर्स ॾेई छॾियो, हुननि जो बाख़्तियार हुजणु हिकिड़ो माना सर्टन लेवल जो हिकिड़ो डोमेन आहे, ऐं पर ईअं कोन थो थी सघे त प्रोविंशियल गवर्नमेंट खे तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पोस्ट ऑफिस बणाए छॾियो। तव्हांजो हिन ते तज़ियो छा हूंदो? ॾिसो इहा ॻाल्हि ॿ सेपरेट शयूं हुनखे ईअं कंपेयर न करणु घुरिजे। प्रोविंशियल गवर्नमेंट जा पंहिंजा सब्जेक्ट्स आहिनि, उहे प्रोविंशियल गवर्नमेंट वटि हुजणु घुरिजनि, उहे हेठि न वञणु घुरिजनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त लोकल गवर्नमेंट्स ते बहरहाल हिकिड़ो रिसोर्स त खपंदो न, भली उहे कहिड़े बि शिकिल में हुजनि, तव्हां हुनजी स्ट्रक्चर कहिड़ो बि रखो, फंक्शन्स कहिड़ा बि ॾियो, पर हुनखे रिसोर्सिस त ॾींदा न। तव्हां हुन रिसोर्सिस जो तयन कीअं थिए, इहो हिकिड़ो लेकुन आहे। हींअर मुशर्रफ जे दौर में हिकिड़ो प्रोविंशियल फाइनेंस कमीशन इंट्रोड्यूस थियो हुयो। हींअर छा थो थिए त उन जे पुठियां लोकल गवर्नमेंट जो जेको मिनिस्टर आहे या सेक्रेटरी आहे, सेक्रेटरी त न कंदो डिसीजन्स, मिनिस्टर पॉलिटिकल डिसीजन थियनि था, कंहिं इंस्ट्रक्शन जे बेसिस ते को न को वंड विर्छ जो हिकिड़ो सिस्टम रखियल आहे, हर यूसी खे एतिरा ॾेई छॾियो, हर तहलके खे एतिरा ॾेई छॾियो, ऐं पोइ अनफॉर्चुनेटली उहे जीअं यूज़ थियनि था उहो हिकिड़ो अलॻि डिबेट आहे, हुन में हींअर नथा वञूं। पर अल्टीमेटली इन पैसनि जी डिस्ट्रीब्यूशन जो को बेसिस ठहणु ज़रूरु घुरिजे। जीअं असां फेडरल गवर्नमेंट जे फाइनेंस जे लाइ बि त चऊं था न, हिकिड़ो स्ट्रक्चर, हिकिड़ो फार्मूला हुजे, उहो फार्मूला हुजे अहिड़ी तरह। असुल क्वेश्चन इहो आहे त उन फार्मूला जा इंडिकेटर्स छा हूंदा, हुनजो वेटेज छा हूंदो, दैट इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट इशू। मिसाल टिपिकली डिमांड छा ईंदी, कराची मां जेका पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जंहिंजे स्ट्रक्चर जी ॻाल्हि ईंदी त एक्चुअल उते न पॉलिटिकल हूंदा, हू चवंदा त पॉपुलेशन खे बेस बनायो ऐं टैक्स जनरेशन खे बेस बनायो,
हाणे इहे ॿ एॾा वॾा हैवी वेटेज आहिनि जो उन में अॻिते था ॿिया डिबेट थींदा, पर पहिरियों क्वेश्चन इहो थींदो त जेकर 1/3 लॻभॻि तव्हांजी पॉपुलेशन कराची जी आहे, ओॾे वेटेज में इज़ाफ़ो थींदो। ऐं साॻिए वक़्तु जॾहिं टैक्स जनरेशन जी ॻाल्हि ईंदी त पोइ बि ज़ाहिर आहे कराची एज़ अ होल वधीक हिसो क्लेम कंदो, छो त टैक्सिस फाइल उते था थियनि, अर्बन टैक्स उते जनरेट थो थिए, रूरल एरिया जो टैक्स बेस एतिरो वास्ट कोन्हे को, पर हुन में हिकिड़ा क्वेश्चन अॻियां हली ॿिया निकिरंदा। पोइ सुभाणे डिस्ट्रिक्ट साउथ चवंदो त जेको साउथ मां टैक्स निकिरो सिर्फ़ु साउथ में रखो। सुभाणे जे मलीर वारो चए पॉडकास्ट में मूं वटि आहे जेको डिस्ट्रिक्ट मुंहिंजे मां निकितो आहे उहो मूं वटि रखो, त पोइ हिकिड़ो वॾो डिबेट, हिकिड़ो वॾो कटो खुली वेंदो। मुशर्रफ जे दौर में त हुन सिटी गवर्नमेंट करे कराची खे वन यूनिट करे छॾियो, तंहिं करे जेतिरा बि पैसा हुआ जेतिरा बि टैक्स हुआ उनजो रिसिपेंट सिंगल एंटिटी, हाणे सिंगल एंटिटी कान थी, इहा हिकिड़ो नओं डिबेट शुरू थी वेंदो। छा थो थिए, केॾां थो वञे, या पोइ जी ॻाल्हि आहे, मां हुनजी रुगो कॉम्प्लेक्सिटीज़ इंडिकेट थो कयां, पर मां प्रिंसिपली सम्झां थो त फाइनेंस जी डिस्ट्रीब्यूशन जो को लॉजिकल फार्मूला जिते कंसेंसस थियो हुजणु ज़रूरु घुरिजे। जी इनाम भट्टी साहब, तव्हांजी हिन ते राय कहिड़ी हूंदी? तव्हां हिनखे मल्टीपल जेको डायमेंशन में कीअं तव्हां हिनखे डिफाइन या तजियो हुन ते कहिड़ो करे सघंदा? जुनेद, आउं सम्झां थो हिकिड़ो त अमल त सही आहे, फाइनेंशियल प्लानिंग कमीशन जेको आहे सो सिंध फाइनेंस कमीशन ठहणु खपे, पर पहिरीं ॻाल्हि त उनजा TORs टर्म्स कंडीशन्स तय थियणु खपनि त उहा कहिड़नि कहिड़नि फैक्टर्स खे जाचींदी, ऐं उनखां पोइ जेका अहम शइ हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त उहा आहे पैरेलल ग्रोथ। डेवलपमेंट जेका बि जंहिं बि सेक्टर में थींदी आहे उहा जेकॾहिं असां इनखे पोइ ते रखंदासूं त डेवलपमेंट पैरेलल न थिए, कंहिं बि हिकिड़े हंधि ते सिर्फ़ु असां डेवलपमेंट कंदा वञूं ऐं उते सॼा रिसोर्सिस उते ख़तमु थींदा वञनि त अल्टीमेटली सोसाइटी जे अंदरि हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट पैदा थींदो आहे, उन जा काफ़ी सातरा ॿिया बि प्रॉब्लम्स क्रिएट थी सघनि था। त तंहिंजे करे आउं सम्झां थो सिर्फ़ु इहे ॿ फैक्टर पॉपुलेशन टैक्स कलेक्शन जो उन में न हुजणु खपे, सिंध एज़ अ होल उनखे जेको आहे सो खणणु खपे, ऐं उन में इन्हनि शयुनि जो पोइ तयन थियणु खपे त कलेक्शन डिस्ट्रीब्यूशन जो मैकेनिज़म छा हुजणु खपे। ऐं ॿी जेका आम शइ आहे उहा इहा आहे त हीउ जेको बि तरीक़ेकार थिए थो उन में यकीनी तौर ते कॾहिं बि इहो न थियणु खपे त मुकमिल तरह ते असां उन्हनि खे ऑटोनॉमी ॾेई छॾियूं एतिरी जो उन्हनि जी कलेक्शन बि हू पाण कनि, डिस्ट्रीब्यूशन बि पाण कनि, ऐं सिंध हुकूमत खे जॾहिं वरी ॾियण जो वारो अचे त उहो हुननि खे हू पाण ई जेतिरो वणे उन्हनि खे उहो ॾियनि। त आउं सम्झां थो इहे सभु शयूं हिकिड़ा अहिड़ा फैक्टर आहिनि जंहिं में असां वटि, छाकाणि त हिकिड़ी हिते डेमोग्राफी, ॿियो हिते असांजी एथनिसिटी, उन्हनि जा हिकिड़ा कॉन्फ्लिक्ट्स पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। उन्हनि कॉन्फ्लिक्ट्स खे जेकॾहिं असां ख़तमु करणु चाहियूं था त उन्हनि जो तरीक़ेकार इहो हुजणु खपे त उहे सभु शयूं पैरेलल थियणु खपनि, होमोजिनाइज़ थियणु खपनि, पर जेकॾहिं असां उन कॉन्फ्लिक्ट्स खे वधाईंदासूं त पोइ उन में पेरिटी वधंदी, उन में अञा वधीक जेको आहे सो तफ़रीक़ वधंदी वेंदी। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट ते बुनियादी इहा ज़िम्मेवारी आयत थी थिए त उन्हनि शयुनि खे नज़र में रखी करे ऐं उन्हनि शयुनि ते करे। उनखां पोइ ॿी जेका शइ उन में ख़ुदि इन सां गॾोगॾु जेका सिंध गवर्नमेंट कई आहे त हर ज़िले में यूनिवर्सिटी क़ाइमु करणु। जी इनाम साहब, इन ते अचूं था, इहो सेपरेट मां क्वेश्चन कयां थो, उन सेपरेट क्वेश्चन ते तव्हां सभिनी दोस्तनि मां ओपिनियन वठंदो। डॉक्टर साहब इनखे जल्दी थोरो वाइंड अप कजो। डॉक्टर अयूब साहब, प्रोविंशियल फाइनेंस कमीशन ते तव्हांजी राय कहिड़ी आहे? जुनेद, हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा सवली आहे, उहा हीअ आहे त फस्ट सेकंड टीयर खां पोइ थर्ड टीयर लोकल गवर्नमेंट जो आहे जी आइन, जेसिताईं इहो आइन ईअं ई आहे एसिताईं उन में जेको कुझु थर्ड टीयर में लिखियलु आहे उहो सिंध गवर्नमेंट खे, समूरनि सूबाई गवर्नमेंट्स खे पूरो करणु खपे। हिकिड़ी तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई आहे नसीर साहब, ऐं उन सां लाॻापियल ॻाल्हि कई आहे इनाम भट्टी साहब। अवा जेकॾहिं पैरेलल गवर्नमेंट्स हलाईंदव त पोइ तव्हां वन यूनिट ठाहींदव। कल्ह PTI थोरो डिफाइन कजो, पैरेलल गवर्नमेंट ठाहींदव हलाईंदव त वन यूनिट ठाहींदव, कीअं सम्झाणी ॾियो। जीअं मुशर्रफ जे दौर में पैरेलल गवर्नमेंट हली त सूबे खे बाईपास करे ज़िलनि खे अख़्तियार ॾिनऊं। समूरा सिंध हुई ई कान, बलूचिस्तान हुयो ई कोन, पंजाब हुयो ई कोन, KP या उन वक़्तु सरहद हो त सरहद हुयो ई कोन। आउं त चवां त तव्हां सूबा न ओरांगियो, तव्हां एंटिटीज़ खे इन नमूने ओरांगी अथव त हिकिड़े ॾींहुं इहे सभु सूबा पाकिस्तान खे ओरांगींदव। अॼु अची वियो आहे न स्विस अकाउंट में त सभ खां घणे में घणी जेका दौलत आहे उहा जनरल ज़ियाउल हक़ जे वक़्त में मुल्क खां ॿाहिरि वई, ऐं 7 साल कुझु बि न थियो, वरी जनरल मुशर्रफ जे वक़्त में 2004 में वई। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हीअ जेकॾहिं लोकल गवर्नमेंट जा तव्हां सिस्टम ई अहिड़ा ठाहींदव जो सूबनि खे ओरांगींदव, या गुज़िरियल दौर में काइम अली शाह साहब जे दौर में जेको अमीर हानी मुस्लिम साहब पाणी कमेटी ठाहे एग्ज़ैक्टली हिकिड़ी पैरेलल पाणी कमेटी जे नाले में
सिंध गवर्नमेंट ठाहे सॼी सिंध गवर्नमेंट जे ब्यूरोक्रेसी खे क्रिपल करे छॾियो हो। ऐं कल्ह वरी शेर ज़मान मुतालबो कयो आहे शेख रशीद खां त सिंध पुलिस न आयल आहे ऐं सिंध खे कंट्रोल करण लाइ रेंजर्स आणियो। इहा रेंजर्स बि पैरेलल सिस्टम आहे। इहे तव्हां वञो था वञूं टॾां, इन करे वञूं टॾां न वञो। जेको कुझु लिखियलु आहे म्यूनिसिपल सर्विसिस जे हवाले सां उन आर समूरनि ज़िलनि खे तव्हां ऑटोनॉमी ॾियो। जी डॉक्टर म्यूनिसिपल सर्विसिस जे नाले जी जी म्यूनिसिपल सर्विस जे नाले ते तव्हां प्रोविंशियल अख़्तियार मिलणु घुरिजनि। डॉक्टर रफ़ीक साहब तव्हां छा चवंदो साईं? डॉक्टर रफ़ीक साहब माइक खोलियो। डॉक्टर रफ़ीक साहब तव्हां माइक ऑन कजो। जी साईं। जी 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 अदा अदा मां सम्झां थो त ही जेका सूरत हाल आहे, हिकिड़ो त सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खां अंडर प्रेशर आहे 18 तरमीम खे ऐं जेको उनखे डिवॉल्यूशन खे इन सॼे खे मञण लाइ फेडरल गवर्नमेंट जा पंहिंजा आटा आहिनि। ऐं सिंध हुकूमत इहो करण खां पोइ बि इहो सम्झी छॾणु खपे त फेडरल गवर्नमेंट इन ॻाल्हि खे मञण लाइ तयारु न हूंदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त ऑलरेडी विच जो हिकिड़ो सिस्टम त आहे जेको सिंध गवर्नमेंट खां डिस्ट्रिक्ट्स खे थींदो आहे, पर इहो आहे त उनजो फार्मूला तय थिए। फार्मूला तय थियल न आहे, बाक़ी ईअं त सिंध गवर्नमेंट पंहिंजी प्रायोरिटी हिसाब सां कंदी आहे। सो फार्मूला तय थियण में को हर्ज कोन्हे को, उन ते थोरो ॾेई वठी करे पॉलिटिकली करे उन में वॾे वॾो मसइलो थींदो वञी पंहिंजो वॾनि शहरनि में कराची जो, हैदराबाद जो ऐं सकर जो थोरो थिए। उते जेके आहिनि जेका कलेक्शन्स आहिनि उहे वधीक आहिनि, उन करे कलेक्शन्स प्लस ज़ाहिर आहे त सिंध हुकूमत उन में पावर्टी खे वधीक ॾींदी ऐं इंफ्रास्ट्रक्चर जिते कोन्हे, पावर्टी कोन्हे, ऐं टैक्स कलेक्शन खे बि जेतिरो वेट पंहिंजो आहे NFC में आहे उन खां वधीक त मिली नथो सघे पियो ऐं उन खां हेठि नेगोशिएट थी सघे थो पियो। पर ॾेई वठी करे सूरत हाल इहा थियण जोगी आहे। पर इनखे मां सम्झां थो त पैरल स्ट्रक्चर पैरल गवर्नमेंट खे हलाइण जी कोशिशि कई बि वेंदी, पर इन जा मुमकिनात घणा कोन्हनि। छो त सिंध हुकूमत वॾी अम्ब्रेला आहे, सिंध हुकूमत वटि सॼो पावर मौजूदु हुजे थो, फाइनेंस मौजूदु हुजनि था, इन करे हिन में का ड्रप ड्रॉ जी ज़रूरत कान्हे का। सुवाल इहो आहे त स्ट्रेंथन करण जी ज़रूरत आहे त कराची में जेके मल्टीपल पार्टी जो जेको स्ट्रक्चर आहे उनखे खड़े करण लाइ सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ी एफर्ट करणु घुरिजे। पोइ शयूं बिल्कुलु बहितर थींदियूं, कोई इशू न आहे वॾो। तव्हांजे ख़्याल में कोई एॾो वॾो इशू न आहे, सिंध गवर्नमेंट वॾी अम्ब्रेला आहे ऐं उहा मैनेज करे सघे थी। मतिलबु उहो जेकॾहिं सिंध वॾो इशू इन करे न थींदो छो त सिंध गवर्नमेंट जेकॾहिं उनखे बैलेंस वे में करण में कामयाबु वञे थी। हाणे जेकॾहिं बिल्कुलु ईअं नकल हाराल नमूने कयो थो वञे त पोइ त शयूं ज़ाहिर आहे त पंहिंजे कंट्रोल खां ॿाहिरि वञी सघनि थियूं। जी नसीर मेमन साहब, साईं तव्हां ॿुधी रहिया सर मूंखे? जी साईं। साईं गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो कैबिनेट में जेको वॾो फ़ैसिलो थियो आहे जेको डायरेक्टली आवाम सां तालुक़ु रखे थो, जेको हर माण्हू वटि हीअं सुवालु आहे जेको तालीम सां जुड़ियल आहे, उहो आहे सिंध यूनिवर्सिटी हर ज़िले में यूनिवर्सिटियूं क़ाइमु करणु या जिथे यूनिवर्सिटियूं आहिनि त यूनिवर्सिटियुनि जा जिथे कैंपसिस क़ाइमु करणु। तव्हां छा था सम्झो, हर ज़िले में यूनिवर्सिटी क़ाइमु करणु या यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु करणु, इहो छा बहितरु फ़ैसिलो आहे? नंबर 1। ऐं जेकॾहिं इदारा फ़ाल नथा थी सघनि त उनजा कारण कहिड़ा आहिनि ऐं उनखे फ़ाल कीअं करे सघिजे थो? मुंहिंजो इहो सुवाल इन लाइ पर्सपेक्टिव में आहे त केतिरनि ई ज़िलनि में यूनिवर्सिटियूं बि आहिनि, एग्ज़िस्ट कनि थियूं ऐं इंफ्रास्ट्रक्चर्स बि आहिनि, माना कैंपसिस बि आहिनि, पर उन्हनि खे जेकॾहिं बजट प्रोवाइड नथी कई वञे या उते मौजूदु जेको बेसिक इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे हलाइण लाइ पैसो ॾोकड़ न आहे त उहे फंक्शनल कीअं थी सघंदा? तव्हां त तजो पाणी करे छॾियो जुनैद। सर सवाल में आहे छाजे करे मूंखे ॿ प्रोफेसर साहिबान वेठा आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहिब, प्रोफेसर रफ़ीक चांडू साहिब, सम्झणो उन्हनि खां आहे, तव्हां खां ई डॉक्टर अयूब खां राय वठणी आहे। हा न, मां बि कंहिं दौर में थोरो घणो पढ़ायो आहे यूनिवर्सिटियुनि खे, कुझु थोरी घणी सम्झ आहे मुंहिंजी, पर ही ॿई दोस्त करंटली इन्वॉल्व आहिनि, इहा ॻाल्हि सही आहे, दे आर बेटर क्वालिफाइड। सो मां बेसिक पहिरीं ॻाल्हि इहा आहे त भई ॾाढो केची स्लोगन आहे, कंहिंखां कुफर पुॼंदो हुजे चए त यूनिवर्सिटियूं न खोलियो, बुनियादी ॻाल्हि। त हाणे ॾाढो रियलिस्टिकली एनालाइज़ था कयूं, यूनिवर्सिटियूं अॻुवाट जेके मौजूदु आहिनि उन्हनि जो आउटकम छा आहे, उनजी प्रोडक्शन छा आहे? आउटकम ॾिसो, पास थींदड़ शागिर्द इज़ नॉट आउटकम। अल्टीमेटली तव्हां हिकिड़े मार्केट में यूनिवर्सिटी इनपुट ॾींदी आहे, छा यूनिवर्सिटीअ जो आउटपुट मार्केट जो इनपुट हूंदो आहे। तव्हां शागिर्द क्रिएट कयो त यूनिवर्सिटीअ जो आउटपुट आहे, उहो मार्केट लाइ इनपुट आहे, जंहिं ॿिन्ही में मिसमैच आहे। जेका मार्केट खे इनपुट खपे जो आउटपुट नथो जनरेट थिए त पोइ एक्सरसाइज़ इन फ्यूटिलिटी। आस्क मी, सवाइ हिकु ॿ इदारा छॾे करे सिंध में जेके यूनिवर्सिटियूं आहिनि
पंहिंजे प्रोफेशनल स्टैंडर्ड जे कंटेक्स में जेकर मां चवां त उहे शायदि यूनिवर्सिटी टर्म ते क्वालिफाई बि नथियूं कनि और रुगो जेकर तव्हांखे केतिरा एकड़ आहिनि केतिरा डिसिप्लिन 12 दर्जे खां मथे आहे शागिर्द पढ़ाईंदा आहिनि उनखे यूनिवर्सिटी चइबो आहे त पोइ ठीकु आहे पोइ हिकिड़ो सुधरियल शिकिल आहे ट्यूशन सेंटर जी पर जेकर तव्हां यूनिवर्सिटी जेके डेफिनेशन स्टैंडर्ड डेफिनेशन जेके दुनिया में यूनिवर्सिटीज़ मां एक्सपेक्टेड आहे उहा छा हूंदी आहे उहा रिसर्च जा एक्सीलेंस जा सेंटर्स हूंदा आहिनि जेके सोसाइटी जी प्रॉब्लम सॉल्विंग कनि उहे इनोवेशन्स खणी अचनि उहे इन्वेंशन्स खणी अचनि जेके कम्युनिटीज़ यानी माण्हुनि ऐं सोसाइटीज़ जे प्रॉब्लम्स खे रिज़ॉल्व कनि सोसाइटीज़ खे अॻिते खणी वञनि इहे ॿ टे बिगर ऑब्जेक्टिव्स आहिनि ॿियो घणी शयूं अची सघे थियूं ब्रॉडली आम शहरी तौरु ॻाल्हि कयां थो मूंखे यूटिलिटी यादि थी नथो अचे सो हींअर जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि जी उनजा कैंपसिस बि ठहिया पिया इहे ॿई दोस्त तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो हुनखे बहितर ख़बर आहे उन कैंपस जी हालत छा आहे उते बिल्डिंगूं त हलो वॾे शौक़ में गवर्नमेंट जूं बिल्डिंगूं त शानदार तरीन हूंदियूं उन्हनि जो त मसइलो ई कोन्हे को पर बिल्डिंग सां यूनिवर्सिटी नथी ठहे तव्हांखे ब्रेन्स खपनि जेके यूनिवर्सिटी जी बिल्डिंग कनि जेके जनरेशन जी बिल्डिंग कनि उहा तव्हांखे क्वालिटी जी फैकल्टी खपे उहा रिसर्च जो माहौल खपे उहे लेबोरेटरीज़ खपनि उहे डिजिटल एक्सेस जूं लाइब्रेरीज़ खपनि हिकिड़ो पूरो पैराफेरनैलिया आहे जेको ग्रॉसली मिसिंग आहे कैंपसिस त पोइ मेन जेके यूनिवर्सिटीज़ जा जेके सेंटर कैंपसिस आहिनि इवन उते क्वालिटी जा इशूज़ आहिनि तव्हां इन मां अंदाज़ो कयो त ख़ानगी शोबे में हिकु ॿिनि यूनिवर्सिटीज़ खे छॾे करे सिंध जूं बाक़ी यूनिवर्सिटियूं Tier 1 में बि कोन्हनि Tier 2 में बि कोन्हनि दिस इज़ वेरी अनफॉर्चुनेट मां अगरि सजेस्ट कंदुसि जेके आला तइलीम जे हवाले सां टियों टर्म तव्हां डॉक्टर आसिम साहिब खे ॾिनो मूंखे हुनजी क्वालिफिकेशन ऐं हुनजे कंट्रीब्यूशन अञा ताईं मूं त कोन ॾिठो आहे हिननि ॿिन्ही दोस्तनि ॾिठो हुजे त ॿुधाइनि उनते सर डॉक्टर अयूब ख़ासि तौर ते ॻाल्हाईंदो उहो सवाल डॉक्टर अयूब खे छॾियो अथऊं जी मां रुगो क्लोज़िंग रिमार्क पंहिंजो ॾेई ॻाल्हि ख़तमु कया ॿिया सीनियर दोस्त वेठा आहिनि एक्सपीरियंस बि ॻाल्हाईंदा त ॾिसो जेकर यूनिवर्सिटीज़ यानी हायर एजुकेशन सां ऐं सोसाइटीअ में उन इंटेलिजेंस लेवल ऐं उन सां क्वालिटी जी ते कमिटमेंट आहे त पोइ नवनि कैंपसिस खे हणो 5 साल ब्रेक ईंदड़ 5 साल एग्ज़िस्टिंग कैंपसिस जे स्टैंडर्ड वधाइण जो रोड मैप ठाहियो उनखे इम्प्लीमेंट कयो जॾहिं उहे कंहिं सर्टेन स्टैंडर्ड खे मीट करे वञनि जिते बि तव्हां स्टैंडर्ड्स HEC जा या दुनिया जा जेके बि तव्हां सेट कयो था उनखे जॾहिं मीट करे वञनि हर ज़िले छा हर तालुके में ठाहे छॾिजो जी प्रोफेसर इनाम भट्टी साहब सॼो तजियो त तव्हां ॿुधो नसीर मेमून साहब हिकिड़ो नओं लफ़्ज़ उन्हनि ॾिनो आहे मां उतां शुरू कंदुसि ऐं मुंहिंजो सुवालु डॉक्टर रफ़ी खां बि इहो हूंदो त जेके एग्ज़िस्टेंस यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे सुधरियल ट्यूशन सेंटर्स खां वधीक कुझु नज़र नथियूं अचनि जेको जेन्यू हुननि जो तजियो आहे तव्हां छा चवंदा ऐं बिल्कुलु कंहिं हद ताईं सां एग्री कयां थो उनजो हिकिड़ो वॾे खां वॾो सबबु इहो आहे ॾिसो जॾहिं बि जेका शइ थींदी आहे ठाहिबी आहे या एक्शन कबो आहे उनजी ऑब्जेक्टिविटी ॾिसबी आहे सिंध हुकूमत जी ऑब्जेक्टिविटी जेकॾहिं सिंध जे अंदरि हायर एजुकेशन खे आला दर्जे ताईं पहुचाइणु उनखे एतिरो प्रोडक्टिव बणाइण जो उनजी रिसर्च सोसाइटी जे अंदरि एप्लीकेबल थी वञे प्रोडक्ट मार्केट में अचे यूनिवर्सिटीज़ मां ऐं सोसाइटी उन्हनि खे एडॉप्ट करे त उन तरह सां जेकॾहिं ॾिसबो त अॼु ॾींहं ते सिंध हुकूमत HEC चङी तरह ते सिंध जी डेवलप न करे सघी आहे जॾहिं त साॻे वक़्त ते 18वीं तरमीम खां पोइ पंजाब HEC KPK HEC जी परफॉर्मेंस जेकॾहिं ॾिसो त उनजा डायरेक्ट HEC जा MOUs ॿाहिरि आहिनि दुनिया जे मुल्कनि सां उनखां पोइ उन्हनि जी उते रिसर्च प्रोडक्टिविटी हिते त असां वटि हालत इहा आहे त सिंध HEC सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि प्रॉपर तरीक़े सां अञा ताईं एग्ज़िस्ट बि ॼण त नथी करे उनखां वधीक अञा ताईं असां फेडरल HEC खां जेके बि शयूं गाइडलाइंस वग़ैरह वठूं था रिसर्च एक्टिविटी जेका थिए थी उतां थिए थी पई त आउं सम्झां थो त हीउ जेको फ़ैसिलो हर ज़िले में यूनिवर्सिटी खोलण वारो या कैंपस खोलण वारो उन में मौजूदा हुकूमत जी ऑब्जेक्टिविटी सिर्फ़ु इहा ई हूंदी त ईंदड़ वक़्त में जेके इलेक्शन्स थियण वारियूं आहिनि हर ज़िले जे अंदरि हिकिड़ा नवां कैंपसिस ऐं यूनिवर्सिटियुनि जा नाला ॾेई सवें माण्हुनि जूं भर्तियूं करे वोट बैंक खे कंहिं तरीक़े सां कैप्चर करण ऐं माण्हुनि खे जेको आहे सो अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे जेकॾहिं सिंध हुकूमत जी नियत बहितर तालीम खे सुधारणु हुजे त पहिरीं त आउं सम्झां थो हेक ते उनखे नज़रसानी करणु खपे हेतिरनि दफ़नि खां वठी करे हेक चेयरमैन जेको वेठो आहे उनजी पंहिंजी जेकॾहिं ॾिसिजे त अकेडमिक साइड ते ठहियो रिसर्च साइड ते या उनजी विजनरी साइड ते का बि अहिड़ी कंट्रीब्यूशन सोसाइटी जे अंदरि कोन्हे जो चई सघिजे त हिकिड़ो तमामु वॾो को नालो आहे ऐं सम्झां थो उनखां वधीक त असांजा यूनिवर्सिटी जे अंदरि काफ़ी प्रोफेसर वेठा हूंदा जिन खे घटि में घटि इहो विजन आहे त यूनिवर्सिटी छा थींदी आहे ऐं नसीर खे ख़ुदि वधीक इहा अंडरस्टैंडिंग आहे जेको सम्झे थो त यूनिवर्सिटियुनि जो कमु कहिड़ो हूंदो आहे ऐं सम्झां थो HEC जे चेयरमैन जेको हींअर कोर्ट उनखे स्टे ॾेई छॾियो आहे उनखे बि इहा एतिरी ख़बर न हूंदी त यूनिवर्सिटियुनि जो को कमु रिसर्च प्रोडक्शन हूंदी आहे हीअ त हुकूमत
हुकूमत शायदि सम्झे थी त यूनिवर्सिटियुनि जा कैंपस सिर्फ़ु डिग्रियूं अवॉर्ड करण जा इदारा हूंदा आहिनि, बाबा डिग्रियूं अवॉर्ड करण ऐं जेकॾहिं उनजी प्रोडक्ट जेका आहे उहा ग्रेजुएट्स ई पैदा करणु हुजे हा त सिर्फ़ु कॉलेजिस बहितर आहिनि, छाकाणि कॉलेजिस ई डिग्री अवॉर्ड कंदा आहिनि, उहे बि बैचलर्स ऐं मास्टर्स डिग्रियूं ॾेई सघनि था। का ज़रूरत कोन्हे यूनिवर्सिटियुनि खोलण जी, जेके यूनिवर्सिटियूं खोलियो था त यूनिवर्सिटियुनि जो मेन फंक्शन आहे रिसर्च एक्टिविटी। हालत ई आहे तव्हांखे सिर्फ़ु आउं पंहिंजो मेहरान यूनिवर्सिटी जो ॿुधायां त मेहरान यूनिवर्सिटी जो जंहिं ॾींहं खां खैरपुर कैंपस ठहियो, खैरपुर कैंपस जो साईं कायम अली शाह जे वञण खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेका रिकरिंग ग्रांट आहे उहा बि सिंध हुकूमत ॾियण लाइ तयारु कोन्हे। उनजी सैलरी बि मेहरान यूनिवर्सिटी जे मेन कैंपस मां वञे थी। उनजो नतीजो इहो थो थिए त यूनिवर्सिटी जेके पंहिंजा रिसोर्सिस उन जा आहिनि, जेके पंहिंजूं सेविंग्स आहिनि, उहे बजाए उनजो रिसर्च ऐं ॿियनि एक्टिविटी ते ख़र्चु थियनि, उहे सिर्फ़ु सैलरीज़ ते पघारुनि ते ख़र्चु थियनि थियूं। त जेकॾहिं इन जे लाइ कैंपस खोलणो आहे त पहिरें साल सिर्फ़ु बिल्डिंग में उन जे कंस्ट्रक्शन में पैसा खपाइणा आहिनि, उतां कमीशन्स वठणियूं आहिनि, वरी ॿिए साल में उते एम्प्लॉयमेंट करणी आहे, उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजे लाइ वोट बैंक तौरु इस्तेमालु करिणो आहे। त ईअं त सिर्फ़ु सिंध में तबाही थींदी रहंदी। आउं सम्झां थो सिंध हुकूमत खे फोकस करणु खपे, पंहिंजी सॼी बजट कर्टेल करे मौजूदा जेके एग्ज़िस्टिंग कैंपस ऐं यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जी क्वालिटी बहितर करे ऐं ख़ासि करे रिसर्च एक्टिविटी ते वधि खां वधि उन में इन्वेस्टमेंट करणु खपे। डॉक्टर अयूब साहब, मां तव्हां खां वाइंड अप कराईंदुसि, मूंखे जेकर तव्हां इजाज़त ॾियो त मां डॉक्टर रफ़ीक चांडे साहब ॾे वञा ऐं उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कयां त छा हर ज़िले में यूनिवर्सिटियूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो या कैंपस क़ाइमु करण जो फ़ैसिलो सिंध हुकूमत जो दुरुस्त आहे, या जेके एग्ज़िस्ट कनि था इंफ्रास्ट्रक्चर पहिरियां खां ई उन्हनि खे डेवलप करे उनखे नतीजा ॾींदड़ बणाइजे? डॉक्टर रफ़ीक साहब। जी अदाब, मुंहिंजो सवाल जुनेद, इहो तमामु हिकिड़ो अहम सुवालु आहे। नसीर सां ऐं पंहिंजो इनाम सां मां थोरो डिसएग्रीमेंट थो कयां त जेका कैंपस ठाहिण जी ॻाल्हि आहे, इहे ॿ इशू आहिनि जिन खे असां साॻे वक़्तु एड्रेस करे रहिया आहियूं। हिकिड़ो इहो त कैंपस जो हुजणु ऐं न हुजणु। हर ज़िले में एक्सेसिबिलिटी जेका आहे उहा जेका इनइक्वेलिटी आहे सोसाइटी में, उनजो बुनियादी हायर एजुकेशन आहे ऐं एजुकेशन आहे। उनखे ख़तमु करण लाइ इन्हनि जो जेको किरदारु आहे तमामु वॾो आहे। इन सां थिए छा थो त जेका एक्सेसिबिलिटी आहे शागिर्द जी ऐं उहा ग़रीब शागिर्द जी उहा वधे थी, ऐं ख़ासि तौर ते ॿारहाड़ी जे ग़रीब घराणे जी जेका छोकिरी आहे उनजी वधे थी। इन जे हाणे डिस्ट्रिक्ट्स में तक़रीबन हर ॿिए डिस्ट्रिक्ट में या 3 डिस्ट्रिक्ट में, हर 2 खां 3 डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो कैंपस आहे। क्वालिटी जेको मसइलो आहे उहो कैंपस जो रुॻो न आहे, उहो तव्हांजे मेजर यूनिवर्सिटी जिते आहिनि उन्हनि जो बि आहे। ऐं इहो मसइलो रुॻो को पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी जो न आहे, जंहिं ते पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ खे तमामु, मां सम्झां थो त चीफ मिनिस्टर खे इन ते हिकिड़ी रीस्ट्रक्चरिंग करणी पवंदी, त बावजूदि हिन जे त काफ़ी पैसा ख़र्च करण जे बि यूनिवर्सिटीज़ में जेका क्वालिटी आहे उहा न पई मिले। यादि रखणु खपे इहा ॻाल्हि त इहा माना पंजाब में जेको इहो रेशो आहे कैंपस जो यूनिवर्सिटीज़ जो, इहो सिंध खां, केपी खां ऐं बलूचिस्तान खां तमामु घणो आहे। तव्हांखे HCC जेका आहे, जेको HCC दाऊं करे रहिया आहियूं असां एकेडमिक्स, त उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो कॉमसेट जो हिकिड़ो ठाहियो वियो। कॉमसेट जो हिकिड़ो कैंपस कोन ठाहियो सिंध में, कॉमसेट जा कैंपस सभु पंजाब में उन्हनि में ठहिया ऐं HCC जा पैसा हुया। अहिड़े क़िस्म जो स्ट्रक्चर ठाहियो वियो, अहिड़े क़िस्म जो जंहिंमें पंजाब में तमामु हायर क़िस्म जी एजुकेशन जी उहो थी, पंहिंजो एक्सेसिबिलिटी थी, पर सिंध में कान्हे का। सिंध में सिंध हुकूमत तमामु वॾा इनिशिएटिव्स वरिता, जंहिंमें मिठी में, इस्लाम कोट में ऐं शहदाद कोट में जहिड़नि दूर रफ़्तार इलाइक़ा, दादू, शिकारपुर, इन्हनि में कैंपस खोलिया आहिनि। येस, बिल्कुलु सही आहे, उते क्वालिटी जो वॾो इशू आहे, पर क्वालिटी जे इशू खे इम्प्रूव करण जे लाइ इहो प्रीटेक्स तौर ते नथो खणी सघिजे त कैंपस ठहनि ई न। कैंपस बिल्कुलु ठहणु खपनि, हर डिस्ट्रिक्ट में ठहणु खपनि, ऐं उन्हनि जी क्वालिटी ते तमामु घणो ज़ोर न वञे। सिंध में हिन वक़्तु जेकॾहिं असांजा ह्यूमन रिसोर्सिस इहा आहिनि जंहिंमें सिंध जी डेवलपमेंट क्लेम करे सघे थी वर्ल्ड ओवर, छो त CPEC, चाइनीज़ इंट्रूजन आहे ऐं सॼो कुझु थी रहियो आहे। उन में जेकॾहिं ह्यूमन रिसोर्स सुठा कोन्हनि के त असीं किथे बि कोन सघंदासीं, न सिंध में इन्वेस्टमेंट ईंदी, न सिंध में ॿियो कुझु थींदो। पर जेको स्ट्रक्चर हिन वक़्तु यूनिवर्सिटी से गवर्न करे रहियो आहे, उहो स्ट्रक्चर ख़तरनाक हद ताईं इनइफेक्टिव आहे। उहो स्ट्रक्चर अहम लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु कयो था, ख़तरनाक हद ताईं इनइफेक्टिव आहे, ख़तरनाक हद ताईं तव्हां ख़ुदि उहा डिग्री ॾेई छॾी, त पोइ जॾहिं इहो ख़तरनाक हद ताईं इनइफेक्टिव आहे त पोइ उनखे बहितर करण खां पहिरीं जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर वधायो वियो ऐं उहो बि माना कैलकुलेटेड तरीक़े सां नतीजा न ॾेई सघियो, त इहा ख़ुदि हिकिड़ी चार्जशीट में शइ कन्वर्ट न थी वेंदी?
पर इहो रुगो कैंपस जो मसइलो न आहे, इनखे जेके तव्हां रुगो इहो चओ त भई हीउ कैंपस जो प्रॉब्लम आहे जी। त पोइ त इहा ॻाल्हि पंहिंजी ठहे थी। पर मसइलो इहो आहे, इहो तव्हांजी मेजर यूनिवर्सिटियूं जेके आहिनि हिन वक़्तु, जी। मेजर यूनिवर्सिटियुनि में तव्हां जिन में कराची यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, शाहद लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं ॿिया कैंपसिस जी। ऐं तव्हांजूं जेके इंजीनियरिंग यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में मेहराण कुझु बहितर करे रही आहे। इवन NED खां मेहराण जी बहितर पोज़ीशन आहे। ऐं ख़ुदि जेके तव्हांजा प्राइवेट सेक्टर जी यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे बि क्वालिटी वाइज़ का सुठी एजुकेशन कोन पियूं ॾियनि। इहो हिकिड़ो ओवरऑल फिनोमिनन आहे। पर इन खे प्रीटेक्स करे जेकॾहिं तव्हां एक्सेसिबिलिटी अहिड़ियुनि यूनिवर्सिटियूं जेके तव्हां जेके इनइक्वलिटी जो सबबु आहिनि, मिसाल तौर ते सिंध यूनिवर्सिटी जी ऐं कराची यूनिवर्सिटी जी जेका पोज़ीशन आहे, पर उते एजुकेशन खे एक्सेस करण लाइ जेको दादू जो शहदाद कोटे ॿार हो, उन ॿार खे जेको ख़र्चु भरणो थो पए उहो घराणो हिकिड़ो जेको आहे मास्तर क्लर्क जेको ॿियो नंढो दुकानदार उहो नथो करे सघे, पर उहो उते पंहिंजी न्याणी खे पढ़ाए सघे थो। क्वालिटी हिकिड़ो ॿियो इशू आहे, क्वालिटी इंटायरली डिफरेंट सेट आहे। ऐं उन ते मां तव्हां सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त उन ते बिल्कुलु ॻाल्हाइणु खपे। ऐं चीफ मिनिस्टर खे इन ते रीस्ट्रक्चरिंग करणी पवंदी। गुज़र जेका सर्च कमेटी हुई या सिंध HEC जो स्ट्रक्चर आहे, इहो कॾहिं बि हिन सिंध जे हायर एजुकेशन खे हेल्प आउट नथो करे सघे। पर मां एप्लीकेट थो कयां त इन में विलिंगनेस आहे हायर एजुकेशन खे वधाइण में सिंध गवर्नमेंट जी। इहा हिकिड़ी सिंगल वन सुठी पॉइंट आहे। जी जी। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां नसीर साहब, इनाम साहब ऐं डॉक्टर रफ़ीक साहब टिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ऐं नसीर साहब ऐं इनाम भट्टी साहब जो कंक्लूजन हिकिड़ो इहो आहे त जेको इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु आहे पहिरियों उनखे बहितर कयो, पोइ नई का इन्वेस्टमेंट कयो। डॉक्टर रफ़ीक साहब जो ॿियो ख़्यालु आहे, उहे चवंदा त बहितर आहे जेको ग़रीब गुरबे ॿार आहे जेतिरा कैंपसिस खुलंदा त उहे उते उनजी एक्सेसिबिलिटी वधंदी। ऐं इन प्रिटेक्स ते त तरक़ी कान थींदी, तव्हां इहे जेकॾहिं न खुलंदा त उनजो वधीक नुक़सानु थींदो। तव्हां कंक्लूड कयो ऐं पंहिंजी राय बि ॾियो। उहो शेख हयात जो जेको शेर आहे न, उन ते मां कॾहिं कॾहिं पेरोडी ठाहींदो आहियां, अञा पूरी न कई अथमि। किथे चोर सुञा किथे ढोर सुञा, सो देस मुसाफ़िर मुंहिंजो ओड़े। सो मसइलो हीअ आहे, उहो सम्झण जी ॻाल्हि आहे, हिते क़ाइद आज़म जे नाले में जेको स्कूल ठाहियो सिंध मदरसतुल इस्लाम, पंहिंजो हाई स्कूल प्राइमरी खां वठी हाई स्कूल, हसन अली आफंदी साहब जे उन स्कूल खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾेई स्कूल ख़तमु करे सिंध जी हिस्ट्री जो हिकिड़ो बाब ख़तमु करे छॾियऊं ऐं चयो त हाणे असां इहा यूनिवर्सिटी था ठाहियूं। हिकिड़े हंधि तरक़ी जे नाले में तारीख़ी तबाही इन नमूने बि थिए थी। मूं यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जे हिकिड़े तमामु अहम ऑफिसर खां जेको उनखे लीगली ऐं ॿियनि मामलनि खे ॾिसे थो, हू थो चए त सिंध में कंहिं बि पब्लिक यूनिवर्सिटी जो को बि वाइस चांसलर ॾोहनि खां ख़ाली न आहे। ॿी ॻाल्हि, टी इम्पॉर्टेंट ॻाल्हि उन इहा मूंखे ॿुधाई त वक़्तु गुज़रण सां छा थियो आहे त असांजा शहर ॻोठ थी विया आहिनि, असांजी यूनिवर्सिटियूं कॉलेज थी विया आहिनि, असांजा कॉलेज स्कूल थी विया आहिनि ऐं असांजा स्कूल कंहिं कम जा न रहिया आहिनि। हाणे मां तव्हांखे सलाह ॿी थो ॾियां, उहा ही रफ़ीक चांडे साहब जी अहम ॻाल्हि आहे, तमामु अहम ॻाल्हि आहे त तव्हां केसि ताईं इहो चवंदव त माण्हू ट्रैफ़िक जे सिग्नल ते अमल नथा कनि त पोइ ट्रैफ़िक जो सिग्नल तव्हां हटाए छॾींदव छा? जवाबु आहे न। ट्रैफ़िक जो सिग्नल लॻल हुजे, तव्हां पंहिंजे कानूननि खे, पंहिंजे नियम खे, पंहिंजे उथा वेठी खे प्रॉपर कयो। आउं सम्झां थो त सभ खां अवल सिंध गवर्नमेंट डिग्री कॉलेजनि खे प्रॉपर करे ऐं उते जेके फैकल्टीज़ आहिनि अवल उते प्रॉपर करे। हीउ जेको सिंध जे तालीम में हायर एजुकेशन जे नाले में हाञो थी वियो आहे न, तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी BA पास माई सिर्फ़ु मुंहिंजी माइटाणी, इन करे उनखे वाइस चांसलर करे छॾियऊं ऐं ॿिया वाइस चांसलर इन करे नथा ॻाल्हाए सघनि जो मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ॾोह आहे। हिते को बि कानून कोन्हे, फज़ीलत ऐं नान फज़ीलत, फेक स्टोरी नान फेक स्टोरी कुझु कोन, पर असांखे इहो ड्रिज आहे त मथां सुभाणे मां वाइस चांसलर न रही सघां, मथां सुभाणे सर्च कमेटी जे नाले में फ़लाणो मूंखे अॻिते वठी न वञे, इन करे असां सभु ड्रिना वेठा आहियूं। सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं तालीम जे नाले में थोरो बि हया आहे, सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं तालीम जे नाले में थोरो बि ख़्यालु आहे, सिंध गवर्नमेंट खे तालीम जे हवाले सां सिंध जे नौजवाननि खे आलमी तौर कुल्लो कुल्ले में मिलाए बीहण जी नियत बि आहे त सभ खां अवल उनखे सर्च कमेटी ऐं हायर एजुकेशन जे
समूरे नामनक्लेचर खे ऑर्गेनोग्राम खे चेंज करणो पवंदो। जी उते जेके हिकिड़े मैट्रिक पास माण्हू जहिड़ा माण्हू जिन खे सर्च कमेटी जे थ्रू वाइस तव्हांजो सर आवाज़ तव्हांजो डॉक्टर साहब आवाज़ कटिजे पियो, शायदि मां तव्हांजो जुमिलो सम्झी सघियो आहियां अलाए न। हिकिड़ो अहम जुमिलो तव्हां चयो आहे त सर्च कमेटीअ में अंडर क्वालिफाइड माण्हू वेही VC जी अपॉइंटमेंट था कनि। बिल्कुलु उहे कनि था ऐं उन्हनि जो मक़सदु ऐं मतिलबु रुगो पैसा कमाइणा, ॿियो कुझु बि कोन्हे। असांजा घणे में घणा वाइस चांसलर हायर एजुकेशन में उहे क्वालिफिकेशन जे नाले में पैसा ॾेई ऐं हिते वाइस चांसलर थियण जे मूड ऐं नियत में आहिनि। आउं सम्झां थो त बिना कंहिं रख रखाव जे मूंखे इहा ॻाल्हि चवणु ॾियो त पहिरियां कॉलेजनि ऐं डिग्री कॉलेजनि खे सिधो कयो, नंबर 1। नंबर 2, जेके बि पब्लिक यूनिवर्सिटीज़ में असांजा PhD वेठा आहिनि उन्हनि PhDs खे इन ॻाल्हि लाइ पाबंद कयो त तव्हां PhD जी डिग्री वठण खां पोइ हाणे तव्हां PhD जो कमु त कयो न, PhD जे अलाउंस लाइ जीअरा न रहो। हाणे PhD जी डिग्री वठण खां पोइ ई त तव्हांखे कमु करिणो त हाणे हिन दुनिया। ऐं जुनेद साहब, सॼी दुनिया में सोसाइटीज़ खे दग लाइण लाइ हूंदियूं यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं असां वटि दग रुलाइण लाइ, दग भुलाइण लाइ, ख़राबु करण लाइ यूनिवर्सिटी वेठियूं आहिनि। इन करे मां सम्झां थो त PhDs पंहिंजो कमु कनि ऐं नए सिर पंहिंजो उहो कनि। कॉलेजनि ऐं डिग्री कॉलेजनि खे उन्हनि जी फैकल्टीज़ खे उन्हनि जी क्वालिटीज़ खे बहितर करण खां पोइ वरी तव्हां अचो, जेके तव्हां कैंपसिस ठाहियूं आहिनि, कैंपसिस खां पोइ अचो यूनिवर्सिटीज़ ते। मूंखे यूनिवर्सिटीज़ नईं ठाहिण ते को बि एतिराज़ कोन्हे, पर जेकॾहिं उहे वेस्टेड इंट्रस्ट लाइ मुंहिंजे भाउ खे वधीक अरबपति करण लाइ था ठाहियो त मूंखे अहिड़ी यूनिवर्सिटियूं न खपनि। तव्हांजो ई इनाम साहब जो कंक्लूजन सेम आहे, हिकु मौक़े हिकु पॉइंट ते त घणो घणो। वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब। इनाम भट्टी साहब न ॻाल्हाए सघंदो, तव्हांजे भाउ ते न ॻाल्हाए सघंदो, उहो ख़ैर उन्हनि जो डोमेन आहे, तव्हां ॻाल्हाए वियव। ख़ैर वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।